अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार हिते मूंखे चोर बदमाश माण्हू नज़र था अचनि। तव्हां ई बस शरीफ़ आहियो, मुंहिंजे थेले जी रखवाली कंदा तव्हां वाशरूम मां थी वेंदसि। हिकिड़ो मिंट। यू राइट। असां खां मथे तव्हांखे पैदाइशी शरीफ़ मिली कोन थो सघे। अदा इन बैग जी असां ईअं रखवाली कंदासीं ॼण ही बैग तव्हांजो कोन्हे, असांजो पंहिंजो। तव्हां बेफ़िक्र थी वॉशरूम ते वञी सघो था, ठीकु है? ओह नो। यार हिते हमरा ॿा वेठा हुआ, मां हुननि खे बैग ॾिनो, हू केॾा विया? हिते हा हू चोर आ फोरू धाड़े तो हुननि खे बैग ॾिनो हा। तो चरियो ई की हू हाणे विया, हू मिलंदा ई कोन। मूंखे ज़ुल्म थी वियो। ओह नो। वाह 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 वाह, माल अथायो है, माल अथायो है। ओह नो। 1 2 3 4 5 ही 5000 आहिनि अल्लाह जी राह में। अल्लाह जी राह में ॾेई छा कंदासीं यार, बाबा पाण वटि आहे कोन पैसो। ॾिस न, पाण चोरी चकारी कंदा आहियूं, 2 नंबर धंधो कंदा आहियूं, अल्लाह जी राह में लाज़मी पैसो ॾींदासीं त पाण ते को मुसीबत कोन ईंदी। ही अल्लाह जे नाले जा पैसा आहिनि। या अल्लाह, ही तव्हांखे पैसा कोन था खपनि? ही भले आउं ग़रीब माण्हू रखी सघां थो। ही 1000 तुंहिंजा, ही 1000 मुंहिंजा, ही 2000 तुंहिंजा, ही 2000 मुंहिंजा, ही 3000 तुंहिंजा, ही 3000 मुंहिंजा, ही 500 तुंहिंजा, ही 500 मुंहिंजा। बरोबर हिसाब किताब, कोई भी गलती कोन है। हाणे ॾे हेॾां तूं मुंहिंजा जेको 10,000 खयनि हू कॾहिं ॾींदे? ॾींदासीं पैसा आहिनि, कॾहिं ॾींदे? ही हेॾां खण, खुलिया पैसा पिया आहिनि 500। मूं वटि का बि शइ कोन हुई, तूं खणी वे मूंखे। ही चाहे कूड़ तो करे मनूस भेणा। हल हिन में वञ, हिकिड़ो चांहि जो कट वठी आ, हिकिड़ो पराठो वठी आ, वेही पैसा गिनती करां तो वञ।